हक हमारा है, हक हमारा हम शुरू करेंगे, हम शुरू करेंगे। नाज़रीन, आवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद में योमी यकजहती कश्मीर के हवाले से रैलियूं कढी वियूं। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल वाहिद उमरानी जी हिन रिपोर्ट में। न्यू सईदाबाद में योम यकजहती कश्मीर के हवाले से रैलियों, हाई स्कूल में सेमिनार, कश्मीर का यकजहती जो वचन। न्यू सईदाबाद में यकजहती कश्मीर के हवाले से गवर्नमेंट हाई स्कूल का तैलीम खाते तरफा रैली कढी प्रेस क्लब ते पहुती, जैसे SDM न्यू सईदाबाद सैयद उमर हुसैन शाह रिजवी, मुख्तियार कार आसिफ सुमरो, सैयद मुजफ्फर शाह, इमदादुल्ला रिंद, जाहिद काका, अब्दुल वास उमरानी, सिविल सोसाइटी अगवाणन अब्दुल वाहिद उमरानी, वक़ार अहमद लाखो ऐं ॿियनि ख़िताब कयो। न्यू सईदाबाद शहर में तहरीक आज़ादी कश्मीर न्यू सईदाबाद के तरफा कमरदीन बलोच की अगवानी में रैली निकती। न्यू सईदाबाद बाईपास से मोटरवे पुलिस के तरफा SSP मोटरवे सजाद हुसैन भट्टी, नौशाद अहमद शेख, अरबाब जरदारी और अज़ीम जरदारी तरफा सेमिनार मुनक़िद किया वियो ऐं रैली कढी वई। उन मौके ते मूंखे ख़िताब कंदे चयो त कश्मीर की आज़ादी उन्हनि जो हक़ आहे ऐं उहो उन्हनि खे मिलणु खपे। जॾहिं त जमायत उल देवत जी कश्मीर कारवां हिमायत में सवें माण्हुनि जी तइदाद में रैली शहीद बेनज़ीर भुट्टो चौक का शहर के आखिरी ताईं कढी वई ऐं मुख़्तलिफ़ चौकनि ते ख़िताब कंदे सलीम कश्मीरी चयो त कश्मीर में मुसलमाननि नंढड़नि ॿारनि तोड़े वॾनि ते वॾो ज़ुल्म कयो पियो वञे ऐं हिननि त सिधियूं गोलियूं हलायूं पियूं वञनि ऐं हिननि चयो त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर आज़ादु थींदो। पाकिस्तान उन मौके ते कमरदीन बलोच, गुल गाओठी, कमरदीन काका, वसीम काका, इम्तियाज़ काका, फज़ल अंसारी ख़िताब कयो। रैली शहर मां थींदे शहीद बेनज़ीर चौक ते ख़त्म कई वई। अब्दुल वाहिद उमरानी, अवामी न्यूज़, न्यू सईदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।